मेहड़ भरिसां तेज़ रफ़्तार चिंची रक्षा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा फ़ौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। काज़ी आरिफ़ वेझो चिंची रक्षा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण जे नतीजे में ॻोठ कहरी ॾीपर वासी अलाह वधायो ॾीपर थॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त हादसे में 3 ॼणा इरफान ख़ादिम ॾीपर ऐं मीर हसन बिरोही सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद इलाइक़े वासियुनि फ़ौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मेहड़ जे तहलके इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ फ़ौती जो मढ़ संदसि वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बाद वधीक इलाज लाइ लाड़काणे जे चांडका इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हिकु वधीक ज़ख़्मी मीर हसन बिरोही पिणु दम ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ हादसे जे नतीजे में फ़ौत थींदड़ माण्हुनि जो अंग वधी बथी वियो। होॾां अफ़सोसनाक हादसे में फ़ौत थियल 2 ॼणनि जा लाश संदन घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त मेहड़ भरिसां काज़ी आरिफ़ वटि तेज़ रफ़्तार चिंची रक्षा ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ कहरी ॾीपर वासी अलाह वधायो ॾीपर थॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त हादसे में ख़ादिम ॾीपर इरफान अली ऐं मीर हसन बिरोही सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद उते मौजूद माण्हुनि फ़ौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मेहड़ जे तहलके इस्पताल आंदो, जिते तिबी इमदाद ॾियण बाद टिन्ही ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ ॻणती जोगी हालत में लाड़काणे जे चांडका इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे ज़ख़्मी मीर हसन बिरोही पिणु दम ॾेई छॾियो, जंहिंखां पोइ अफ़सोसनाक हादसे में फ़ौत थींदड़ माण्हुनि जो अंग वधी बथी वियो। ॿिन्ही फ़ौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कया विया। संदन लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो।